सजे अलम जो मोमिन जी जोड़ तो ॾिस दुनिया में सीने सां लगल रहे तो कब्र ते भी लगे थो अलम गाज़ीअ जो नाराए हैदरी क़िबला व काबा मौलाना सैयद सदा हुसैन शाह उन खां बाद ज़ाकिर अहल बैत ज़ाकिर नियाज़ अली उन खां बाद मौलाना सैयद फिदा हुसैन शाह ऐं आख़िर में मौलाना जुल्फ़कार अली बर मोहम्मद वाले मोहम्मद सलावत। सब गजी करे आवाज़ बुलंद तर सलावत। जेके पोयां वेठा हो थोड़ा मेहरबानी करे अॻिते अचो। वरी भी सब गजी करे आवाज़ बुलंद तर सलावत। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सलावत व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून सलावत। वरी भी सब गलती करे आवाज़ बुलंद तर सलावत। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, हुसैनियत, यजीदियत, अहल बैत जे तमाम दुश्मनन ते लानत। बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंद तर सलावत। मां तव्हांजो घणो टाइम सिर्फ न कंदुमि, बस थोड़ी थोड़ी तवज्जो कंदा अचो। अल्लाह साईं जे पाक ऐं लारैब किताब मज़ा हिकु आयत पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। तवज्जो आहे, राज़ी वेठा हो न बाबा। अल्लाह तो फरमाए त इन औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन जो तर्जुमो इहो आहे त अल्लाह तो फरमाए बितहक़ीक़ जेको अल्लाह जो वली हूंदो आहे उनखे कंहिं बि शइ जो ख़ौफ़ नाहे हूंदो ऐं न ई वरी हो कॾहिं कंहिं शइ खां ग़मगीन थींदो आहे। राज़ी वेठा हो न बाबा। असां ॾिसूं त हिन दुनिया में जनाबे आदम खां वठी करे अॼु ॾींहं ताईं कहिड़ो इंसान आहे जेको दुनिया जी ताक़त खां नाहे डिॼो। अगरि असां निगाह कंदासीं त असांखे ॿियो को इंसान नज़र न ईंदो, फ़क़ति ऐं फ़क़ति अहल बैत जो घराणो नज़र थो अचे। अगर असां ॾिसंदासीं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम न कंहिंजे पैसे खां ख़ौफ़ कयूं, न कंहिंजी ताक़त खां, न कंहिंजी तलवार खां। तवज्जो आहे न बाबा। इमाम हुसैन अल्लाह जो दीन बचायो। असां साबित कयूं त इमाम जन कंहिंजी तलवार खां ख़ौफ़ न कयो आहे। जॾहिं वलीद सिपाही मोकिलिया त हुसैन खे मुंहिंजी दरबार में वठी अचो। जॾहिं इमाम हुसैन वलीद जी दरबार में आया, मौला फरमाइनि था छो घुरायो थी? चए थो यज़ीद जो ख़त आयो आहे तो हुसैन के चो या बैयत करे या वतन मदीनो चले। ॻाल्हि समझ में अचे थी न बाबा? हुसैन के चो या बैयत करे या वतन मदीनो छॾे
मौला फरमाइन था इन शे जो जवाब हिन टाइम तोखे न मिलंदो। चतो छो वजह केड़ी आ? त इमाम जन फरमाइन था हिन टाइम तुझी दरबार में या तू मौजूदा या मां मौजूदा या तुझा सिपाही वेठान। मौला फरमाइन था सुबाने सुबह जी नमाज पढ़ी करे तू भी इन जाय ते अच जा, मां हुसैन भी इन जाय ते ईंदम, दुनिया वारा सब इन जाय ते अचन, मां तोखे जवाब ॾींदम। हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो वलीद चए थो हुसैन यजीद जो ख़त आयो आ त या बैयत कयो या वतन मदीनो छॾियो। मौला जन फरमाइन था मिसली ला युबाय ओ मिसला, यानी मूं जहिड़ो यजीद जहिड़े जी बैयत नथो करे सघे। चए थो छो वजह कहिड़ी आ? त मौला जन फरमाइन था वजह इहा आहे जो यजीद जी मां जो किरदार ॿियो आ, मुंहिंजी मां बतूल आ। तवज्जो आहे न बाबा? हाणे जॾहिं मुंहिंजो आका हुसैन, मां बिल्कुलु मुख़्तसिर कयां, वतन मदीनो छॾे करे मके में आया, इमाम हुया ॼाणनि पिया त इन जाइ ते मूंखे हज पढ़ण न ॾींदा। अगर मां हज के उम्र में तब्दील नथो कयां त हिन जाइ ते खून रेज़ी थींदी ऐं अॼु खां बाद क़यामत ताईं काबे जो तवाफ खत्म थी वेंदो। समझ में अचे थी न? थोड़ो ॻाल्हाईंदा जो ज़िक्र हुसैन आ। हाणे मौला फरमाइन था अब्बास हज के उम्र में तब्दील कयो। अच्छा मौला अगर इजाजत हुजे त मां अॼु इन जाइ ते बाबे अली जे लहजे में हिकिड़ो ख़ुतबो ॾियां। बस तवज्जो कयो, मां इसलिए छॾियां थो। मां अब्बास अली बणजी करे इन जाइ ते ख़ुतबो ॾियां। हाणे मौला जॾहिं इजाज़त ॾिनी, हज़रत अब्बास काबे जी छत ते बीह करे मौला फरमाइन था अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफो हाज़ा बैतिन बेक़दम अबी। मौला फरमाइन था तारीफ़ उन खुदा जी जे हिन घर के शरफ बख्शियो आ मुझे बाबे अली जे कदमन सां। मौला फरमाइन था त तव्हां छा था समझो त ही जेको हुसैन आ इहो आम इंसान आ? मौला फरमाइन था मन कान बैतल अम्स क़िबलतन। तवज्जो आहे न बाबा? मन कान बैतल अम्स क़िबलतन। मौला फरमाइन था ही काबो फ़क़त पहिरियां घर हुयो, इनखे क़िबलो असां बणायो। हाणे मौला उन्हनि जे पासे ॾिसी करे फरमाइन था जेके चवनि पिया त हुसैन बगावत थो करे, हुसैन बाग़ी इस्लाम आ। मौला फरमाइन था अय्युहल काफ़िरो वल फाजिरो। थोड़ी तवज्जो, अय्युहल काफ़िरो वल फाजिरो, ए काफ़िरो ए फाजिरो। हाणे असां सवाल कयूं मौला तव्हां उन्हनि खे काफ़िर था चओ जेके काबे वटि एहराम पाए करे हज पढ़ण आया। काफ़िर जो हज सां कहिड़ो कमु? सब पढ़ियल लिखिया हज़रात वेठा आहियो। हज केर कंदो आ? जेको मुसलमान हुजे। हाणे असां सवाल कयूं मौला तव्हां उन्हनि खे काफ़िर था चओ जेके माण्हू एहराम पाए करे काबे वटि हज पढ़ण आया। त मौला जो आवाज़ ईंदो त ए मोमिनो छा तव्हांखे ख़बर कोन्हे जंहिंजे दीन मज़ा हुसैन निकिरी वञे उहे कल भी काफ़िर हुया त अॼु भी काफ़िर आहिनि। सलवत पढ़ो आले मोहम्मद। बस आज़ादा रहो। न सुञातो इन हुसैन खे नबी जी उम्मत। अगर हुसैन के नबी जी उम्मत सुञाणे हा अली जो धियूं दरबारुनि में बाज़ारुनि में न वञनि हा। आज़ादा रहो। बीबी ज़ैनब आलिया जॾहिं हुसैन जी लाश जे मथां आई न, बीबिन जा पहिरियां हथ अॻियां हीअं बदल हुया। जॾहिं बीबिन हाणे पत्थरनि जो मातम शुरू कयो न, शिमर कमीनो चए थो उमर बिन साद मूंखे ॿुधाए हाणे अली जी धीअ जा हथ कीअं ॿधंदे?
ही कमीनो हकल करे चे तो हाणे अली जी धीअ जा हथ पोयां हीअं ॿधो। अज़ादारो बीबी ज़ैनब आलिया रोई करे चे थी हुसैन मुखे चादर कोने तोखे कफन नाहे। हुसैन अगर मुखे चादर हुजे हा तोखे कफन जरूर पारायां हा। अज़ादारो सादात जो काफ़िलो जने उतां निकतो न, एक वादी आ जंहिंजो नालो आहे अस्कलान, जने काफ़िलो उते पहुतो एक कमीनो अॻिते वधियो। सजाद असां सब जो सब छांव ते वेहंदासीं, हत्ता के असांजा हैवान भी छांव ते वेहंदा। सजाद तव्हां सब जो सब उस ते वेहंदो। अज़ादारो जने बीबी ज़ैनब आलिया हुसैन जे यतीम बचन के वठी करे एक सड़ियल वण उन जे हेठां अची करे वेठी। बीबी ज़ैनब आलिया के कोई वक्त याद आयो, आसमान ॾे मुंहुं करे होरियां होरियां चेती मुंहिंजा अल्लाह तुझे अॻियां देर त कोन्हे। मुंहिंजा अल्लाह तोखे ज़ैनब जे खुलियन वारनि जो कसम आ, हिकु दफ़ो वण खे साओ करे हा। मुंहिंजा अल्लाह मूं ज़ैनब लाइ न ॾिसे हा हुसैन जा बच्चा प्यासान। मुंहिंजा अल्लाह गर्मी केॾी आ, उस केॾी आ। अज़ादारो जॾहिं वण साओ थियो न, शिमर कमीनो ताज़ियानो खणी आयो। सजाद छांव ते वेहण जी इजाज़त कंहिंखां वरिती थी? मौला फरमाइनि था कमीना छांव ते वेहण जी भी इजाज़त वठबी आ। अज़ादारो ही कमीनो चयो सजाद जल्दी कर, बीबिन के छांव तां उथार वरना मां ज़ुल्म कंदमि। मौला ॾाढा रुना, रोई करे चवनि था कमीना शर्म नथो अचई, मां उनखे चवां छांव छॾे ॾे जंहिंजो ॿोलियूं न ॿोले सघंदो हुयो। कमीना मां उनखे चवां जंहिंजो मां खे मां न सॾे सघंदो हुयो। अज़ादारो जीअं पहिरियों ताज़ियानो सजाद जी कंड ते लॻो न, बीबी सकीना छांव छॾे उस ते आई, रोई करे चती अम्मा ज़ैनब तू जी मर्ज़ी, मुंहिंजो सजाद अकेलो बची वियो आ। अज़ादारो बीबी जॾहिं उस ते आयूं, ही कमीनो अॻिते वधियो, अकल करे चतो सजाद जल्दी कर वञी करे असांजा उठ चारे आ। कुजा सजाद कुजा उठन जो चारण। अज़ादारो मौला सजाद जॾहिं उठन के वठी करे हाणे जंगल में आया न, मौला फरमाइनि था अल्लाह जा हैवान ही अल्लाह जो जंगल आ, वञी करे खाओ पियो लेकिन कंहिंजो नुक़सान न कजो, मां ॾाढो गरीब आं, मदीनो कोने को। अज़ादारो उठन जे मथा इमाम जे कदमनि ते लॻा, रोई करे चवनि था मौला तुझे रत रोइण जो कसम आ, असां जंगल वेंदासीं ज़रूर लेकिन पानी न पीअंदासीं। मौला फरमाइनि था छो? रोई करे चवनि था मौला ॿुधा तुझे असगर के पानी मिलियो हुयो। अज़ादारो उठ जंगल में आया। अज़ादारो एक उठ जो आवाज आयो, मुझे मथा अली जी धी ज़ैनब सवारा। बे उठ जो आवाज आयो, मुझे मथा अकबर जी मां सवारा। टे उठ जो आवाज आयो, मुझे मथा बगाज़ीअ जूं धीअरूं सवारन। चोथे उठ ॾुखियो वहण कयो, उठ तड़पण लॻा, रोई चए तो मुझे मथा हिक ॾुखी बीबी सवारा। ओ जेका हिक मैल जी मंज़िल ते ओ कई कई मरतबा बेहोश थी वञे, उठ चवनि था केरा, रोई चवनि था उहा बीबी आ, ओ जंहिंजे हथ में हिक नंढड़ो चोलो आ, जेका रोई चए थी असगर लाल ओ मूंखे ॿुधा हाणे चोलो कंहिंखे पारायां, ओ असगर बचड़ा ओ मूंखे ॿुधा ओ खीर कंहिंखे पीआरियां, ओ मातमियो असगर जी मां जी करबला में वॾी कुर्बानी आ। बीबी ज़ैनब का रिवायत आ, जिंदान शाम में बीबी रुबाब
अध रात जो उते सजे कबे आतान दी हुई मां पुछा भाजाई छाती गोले रोई चया असगर थी गोलिया ओ लबे जो नतो ओ खीर जो वेलो अची वयो आ Allah.